इंसाननि जे फ़ाइदे जे लाइ मौजूदु आहे। गॾोगॾु हिते आयत जे शुरू में हाफ़िज़ खोड़ सारा असांजे हिन मदरसे में पढ़नि था, जेके क़ुर मजीद हिफ़िज़ कनि था, उन्हनि जे लाइ हिकिड़ी रहनुमाई आहे। या जेके बि माण्हू क़ुर मजीद पढ़नि था, तिलावत कनि था, त क़ुर मजीद में अलम तरऊ अन अल्लाह सख़र लकुम, जेको जमा जो सीगो आहे तरऊ जे नाले सां, इहो ॿिनि जॻहियुनि ते आयो आहे। हिकिड़ो इहो सूरह लुक़मान 21 सिपारो आयत नंबर 20, ऐं ॿियो आहे सूरह नूह में 29 सिपारो आयत नंबर 15। अल्लाह ताला फरमायो अलम तरऊ कैफ़ ख़लक़ अल्लाहु सबअ समावातिन तिबाक़ा। त ॿिनि जॻहियुनि ते तरऊ आयो आहे पूरे क़ुर मजीद में। बाक़ी जिते बि आयो आहे उते ईंदो अलम तर ईंदो। अलम तरऊ ॿिनि जॻहियुनि ते आयो आहे, हिकु सूरह लुक़मान में ऐं ॿियो सूरह नूह में। इहो हाफ़िज़नि जे लाइ या क़ुर मजीद जे लाइ हवाले सां हिकिड़ी मालूमात हुई। त अल्लाह ताला फरमायो त छा ही नथा ॾिसनि त रब्बुल आलमीन जेको कुझु ज़मीननि में आहे, जेको कुझु आसमाननि जे अंदरि आहे, तव्हांजे लाइ बणायो आहे, तव्हांजे लाइ निवाए छॾियो आहे, तव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहे। व अस्बग़ अलैकुम, ऐं फरमायो तव्हांजे लाइ मुकमल करे छॾियूं निअमहू, रब्बुल आलमीन पंहिंजी नेमतुनि खे, ज़ाहिरहू व बातिनहू, अल्लाह जूं नेमतूं चाहे ज़ाहिरी हुजनि चाहे बातिनी हुजनि। ज़ाहिरी नेमतूं आहिनि जेके इंसान जूं अखियूं आहिनि, कन आहिनि, नकु आहे, अखि आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, रब्बुल आलमीन फरमायो ए इंसान तोखे पंहिंजे रब करीम खां कहिड़ी शइ धोखे में विधो आहे? रब करीम खां कहिड़ी शइ धोखे में विधो आहे? अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक, रब्बुल आलमीन उहो आहे जंहिं तोखे पैदा कयो वरी बिल्कुलु दुरुस्त पैदा कयईं, बराबरि कयईं। ईअं न आहे जो इंसान जी हिकिड़ी ॿांह ॿी ॿांह का नंढी हुजे या वॾी हुजे, हिकिड़ी टंग, हिकिड़ो पेर, हिकिड़ो हथु ॿिए हथ या ॿिए टंग या ॿिए पेर खां वॾो हुजे। जूतो वठणु वेंदा आहियूं न, जूतो उते हिकिड़े पेर में पाए करे ॾिसंदा आहियूं, हिकिड़े पेर में पूरो आहे, ॿिए में अज़ ख़ुदि पूरो हूंदो, ॿिन्ही में न आहियूं पाए ॾिसंदा। इहे रब्बुल आलमीन जी नेमतूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जूं असांजे मथां नेमतुनि जो इज़हार आहे। त इहे ज़ाहिरी नेमतूं आहिनि। बातिनी नेमतूं उहे आहिनि जेके असांखे बज़ाहिर नज़र नथियूं अचनि, बज़ाहिर नज़र नथियूं अचनि। जीअं इंसान जो दिलि आहे, इंसान जे जेको बॉडी लिकियलु आहे मुकमल तौर ते, इन में कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं असां इस्तेमालु कयूं था, असांखे ख़बर ई कोन्हे का। इंसान खाधो खाए थो, उनखे कहिड़े क़िस्म जा ज़र्रात हज़म कनि था, कीअं उनजो प्रोसीजर आहे, कीअं वरी उनजो इख़राज थिए थो, इहो रब्बुल आलमीन जो सिस्टम आहे जेके असांखे क़दुरु क़ीमत उनजी न आहे शइ। इंसान ॾिसे न त हर शइ अल्लाह जी नेमत आहे। व इन तउद्दू निअमत अल्लाहि ला तुहसूहा, अल्लाह जी नेमतुनि खे जेकॾहिं ॻणणु वियो त कोई ॻणे नथो सघे। मूंखे यादि आहे कुझु साल पहिरियों ही होड़ में तकलीफ़ थी पई, डॉक्टर वटि वियुमि। ईअं ई जीअं इंसानु दाउ कंदो आहे त साईं ॾाढो सूरु आहे, तकलीफ़ आहे, त डॉक्टर साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हि कई, चई साईं तव्हांखे को तकलीफ़ कुझु बि न आहे। तकलीफ़ ई हुन माण्हूअ खे जेको माण्हू पाण सां गॾु, जेको न ॾिसंदा आहियो सैलून ते हजमनि खे पाणी हणण वारो शावर हूंदो आहे, जंहिंसां पाणी हणंदा आहिनि वारनि खे, पोइ वार ठाहींदा आहिनि। हमरा अचे वेठो हुयो, उन सां गॾु इहो साण हुयसि, हर 2 सेकंडनि खां बाद में, 1 मिंट खां बाद में पंहिंजे वात में हणे पियो। वजह पुछी त छाजे करे इहो करे थो? चए मूंखे हिकिड़ी बीमारी आहे, कहिड़ी त मुंहिंजी गिग नथी ठहे वात में, वात ख़ुश्क थो थी वञे मुसलसल, उनजे करे बार बार उन मां पंहिंजे वात खे आलो कयां थो। हीअ गिग जेका आहे, जंहिंखे असां कुझु बि नथा सम्झूं, इहा बि अल्लाह जी नेमत आहे। हीअ इंसान ॾींहं में घणा दफ़ा अखि छिंबे था, कॾहिं कंहिं ॻणियो आहे? कंहिं बि न, कोई ॻणे बि न सघंदो। अलाए घणा दफ़ा, हज़ारे दफ़ा अखि छिंबियूं था, पर इन अखि खे छिंबण जी ताक़त बि रब्बुल आलमीन ॾिनी आहे। हीअ सभु अल्लाह जूं नेमतूं आहिनि। तव्हांजे मथां ज़ाहिरी नेमतूं बि करे छॾियईं ऐं बातिनी नेमतूं बि, जेके बज़ाहिर सम्झ में नथियूं अचनि। कॾहिं कॾहिं इहे बि थींदो आहे जो इंसान खे काई तकलीफ़ अची वेंदी आहे, उहा तकलीफ़ हुनजी भलाई में हूंदी आहे, जेका हुनखे बाद में सम्झ में ईंदी आहे। इहा बि अल्लाह जी नेमत। वासान तकरहू शयन वहुव खैरुल लकुम वासान तुहिब्बू शयन वहुव शर्रुल लकुम। सूरह निसा में अल्लाह ताला फरमायो, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे
के का शइ तव्हांखे नापसंदि हूंदी आहे, नापसंदि त यार हे कीअं थी वियो, हाली ॻाल्हि सम्झ में न आई न, इंसानु आहे, महदूद सोच आहे, हालांकि उहा तव्हांजे हक़ में बहितर हूंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे तव्हां कंहिं शइ खे पसंदि कंदा आहियो त हीअ थी पवे, पर उहा थींदी न आहे। रब्बुल आलमीन फरमायो वा उहा शर्रु लकुम, उहा तव्हांजे हक़ में बहितर न हूंदी आहे, बदतर हूंदी आहे। त वासबग़ अलैकुम निअमहु ज़ाहिरहु व बातिनहु, अल्लाह ताला तव्हांजे मथां पंहिंजी ज़ाहिरी नेमतुनि जी बि मुकमल करे छॾियूं ऐं विछाए छॾियूं, ऐं बातिनी नेमतूं बि अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे मथां मुकमल ऐं विछाए छॾियूं मुकमल तौर ते। इहे सभु शयूं दलालत कनि थियूं त रब्बुल आलमीन इन्हनि सभिनी शयुनि खे हलाइण वारी ज़ात उहा आहे। वफ़ी कुल्लि शैइन लहू आयतुन तदुल्लु अला अन्नहु वाहिदुन, अरबीअ जो शेर आहे त हर शइ में निशानी आहे जेका दलालत करे थी, वज़ाहत करे थी, असांखे ॿुधाए थी त रब जी ज़ात अकेली आहे। हीअ तौहीद जा दलाइल आहिनि। हीअ केरु आहे जेको ज़मीन व आसमान जे निज़ाम खे हलाए थो, ज़मीन व आसमान जे अंदरि जेको कुझु मौजूदु आहे इहो रब्बुल आलमीन असांजे इंसाननि जे लाइ फ़ाइदे जे लाइ ठाहे छॾियो। हीअ नेमतूं इंसान पंहिंजे अंदरि गौर करे त मुंहिंजे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत जा शाहकार केतिरा मौजूदु आहिनि। रब अकेलो आहे। वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून, रब्बुल आलमीन फरमायो तव्हांजे अंदरि ॿिए हंधि न वञो, तव्हांजे अंदरि पंहिंजे हिन 5 फुट 6 फुट जिस्म ते बॉडी ते गौर कयो त तव्हांजे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जूं केतिरियूं नेमतूं आहिनि, इहो सिस्टम, इहो निज़ाम कीअं थो हले, जेको तव्हांखे ॿुधाईंदो, तव्हांखे गौर व फ़िक्र ते मजबूर कंदो त रब्बुल आलमीन जी ज़ात अकेली आहे। ऐं फरमायो हिन जे बावजूदि जॾहिं ख़बर पइजी वई त रब अकेलो आहे, फरमायो व मिनन नास, कुझु माण्हू वरी अहिड़ा बि आहिनि, मन युजादिलु फिल्लाह, जेके अल्लाह जे बारे में झगड़ा कनि था त अल्लाह आहे या न आहे। अॼुकल्ह दरिया क़िस्म जा माण्हू तव्हांखे कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में मिलंदा, जेके उन्हनि जी ज़हन साज़ी कई वञे थी त अल्लाह न आहे, नऊज़ बिल्लाह, अल्लाह जी ज़ात न आहे, बसि इहा दुनिया इहे पाण वरितो ठही पाण वरितो ख़तमु थी वेंदी या थींदी बि न, अहिड़े क़िस्म जा अक़ीदा। त फरमायो या अल्लाह अकेलो आहे, अल्लाह सां गॾु ॿियो कोई शरीक छो न आहे, या अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात अकेली छो आहे, अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वमन युजादिलु फिल्लाह, अल्लाह जे बारे में झगड़ा कनि था। त ही कहिड़ी दावत पेश थो करे, हीअ असांजा पीर फ़क़ीर वली इहे कुझु बि नथा करे सघनि, सभु शइ अल्लाह कंदो, बिल्कुलु अल्लाह कंदो। अल्लाह जे बारे में झगड़ो, अॼुकल्ह मुस्लमाननि खे सम्झाइणो थो पवे त रब जी ज़ात अकेली आहे। मुस्लमाननि खे अजअल आलिहत इलाहु वाहिदा इन हाज़ा लशैउन उजाब, जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी दावत खे पेश कयो कुफ़ार जे साम्हूं, त सभ खां पहिरियां हुननि इहो एतिराज़ कयो, अजअल आलिहत इलाहु वाहिदा, छा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो इलाह ठाहे छॾियो आहे? इन हाज़ा लशैउन उजाब, इहा त तमामु अजीब ॻाल्हि आहे। इहो ई मसइलो आहे अॼोके दौर में बि। तव्हां माण्हुनि खे चओ त तव्हांजो मुश्किल कुशा, हाजत रवा, राज़िक़, ख़ालिक़, मालिक, सभु शइ अल्लाह आहे, माण्हू चवंदा न, अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद जी सम्झ था फरमाइनि। त फरमायो कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे बारे में झगड़ो कनि था बिग़ैर इल्मिन वला हुदन वला किताबिन मुनीर, जिन वटि न इल्मु आहे, न हिदायत आहे, न को रोशन किताब आहे। शेख अब्दुल सलाम भुटवी रहमहुल्लाह जो तफ़सीर जे अंदरि तमामु बहितरीन ॻाल्हि लिखियो हिन हवाले सां, त फरमाइनि था इल्म जा 3 दर्जा आहिनि। इल्म जा घणा दर्जा आहिनि? 3 दर्जा। पहिरियों दर्जो इहो आहे त इंसान पाण इल्मु हासिल करे, गौर करे, हीउ जेको अक़ुलु ॾिनो आहे रब्बुल आलमीन, गौर करे इल्मु हासिल करे, पहिरियों दर्जो इहो। ॿियो दर्जो त कंहिं इंसान साहिब इल्म खां रहनुमाई वठे, कंहिं साहिब इल्मु हुजे उन खां रहनुमाई वठे। या वरी टियों दर्जो इहो त काई रोशन किताब हुजे, वाज़े किताब हुजे, काई दुरुस्त किताब हुजे, उन मां इल्मु हासिल करे। ही जेके अल्लाह जे बारे में झगड़ो कनि था, इन 3 इल्मनि मंझां कोई बि इल्मु इन्हनि वटि न आहे। बग़ैर इल्मिन, पाण बि गौर फ़िक्र करे इल्मु हासिल न कयूं, वला हुदन, कंहिं साहिब इल्म खां, इल्म वारे खां रहनुमाई बि न वरितऊं, वला किताबिन मुनीर, ऐं न ई हिननि वटि कोई वाज़े ऐं रोशन किताब आहे। 3 इल्मनि जी अल्लाह रब्बुल आलमीन नफ़ी कई त कंहिं बि क़िस्म जी हिननि वटि कंहिं बि क़िस्म जी दलील मौजूदु न आहे। मक़सदु इहो त फरमायो कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे बारे में झगड़ो कनि था, न उन्हनि वटि इल्मु आहे, न हिदायत आहे, न रोशन किताब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बुल आलमीन क़ुर मजीद खे सम्झण जी, तौहीद जी सम्झ जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॻिते बि इंशाअल्लाह ताला खोड़ सारा दलाइल आहिनि जेके असांजे
खे ॿुधाईंदा त रब्बुल आलमीन जी ज़ात अकेली आहे ऐं तौहीद जी रोशनीअ में ऐं तौहीद जी अहमियत ऐं फज़ीलत वाज़े थींदी। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।